देई शहर वेझो LBOD बिराज में घारो, ॻोठाणनि खे वॾो ख़तरो, सरकारी अमलो गाइब। देई शहर में LBOD बिरांच RD 118 खां उतर तरफ़ शदीद घारो पवण सबबि ॻोठ मोहम्मद अली काकेपोटो ऐं ॻोठ हाजी बंदा अली दरबार समेत कई ॻोठनि खे ख़तरो लाहक थी वियो आहे। जॾहिं त सरकारी अमलो गाइब हुजण ते ॻोठाणनि में शदीद बेचैनी पखिड़िजी वई आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि हर साल साॻिए हंधि घारो पवे थो। हिन साल बि करोड़े रुपया ख़र्च थियण बावजूदि कपर मज़बूत न बणिया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त बरसाति जो सिलसिलो अञा शुरूआती मरहले में आहे। जेकॾहिं फौरी क़दम न खयां विया त सूरतहाल ॻोठनि लाइ तबाहकुन साबित थी सघे थी। मक़ामी रहवासियुनि आला इख़्तियारनि खां अपील कई आहे त आबपाशी खाते जो अमलो ऐं ज़रूरी सामान जल्द खां जल्द मोकिले घारो वधायो वञे। ॻोठाणनि सुवाल उथारियो आहे त हर साल वसी बजट ख़र्च थियण बावजूदि LBOD जहिड़नि ख़तरनाक नालनि जे बंद जा मज़बूती न आहिनि। उन जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे? इन जी ज़िम्मेवारी आख़िर केरु खणंदो? रिपोर्ट करे रहियो आहे मुश्तबा खोसो, प्रेस तर्जुमान, सोशल मीडिया सेंटर सिंध।